तहफ़्फ़ुज़ अज़ादारी काउंसिल सिंध जे सूबाई जनरल सेक्रेटरी सलमान अली लगारी पंहिंजे जारी कयल हिक बयान में चयो आहे त सैलाब खां पोइ बलोचिस्तान जी सूरतहाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। बलोचिस्तान में तेज़ तूफ़ानी बारिशुनि ऐं सैलाब में लातइदाद क़ीमती इंसानी जानियुनि जे नुक़सान ते दिलि खे ॾाढो सदमो पहुतो आहे। सैलाब दौरान फोत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे ताज़ियत पेश करियूं था। सिंध हुकूमत ऐं सिंध जे अवाम खे बलोचिस्तान जे सैलाब मुतासिर माण्हुनि जी मदद करणु घुर्जे। सलमान अली लगारी जो वधीक चवणु हो त सिंध जे तमाम सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि समेत सिंध जे हर हिक बाशऊर ऐं इंसानियत जो दर्द रखंदड़ माण्हू खे बलोचिस्तान जे सैलाब मुतासिरीन जे लाइ वस आहर इमदादी सामान गॾु करण ऐं इमदादी कार्रवाइनि में हिसो वठणु घुर्जे। उन्हनि चयो त मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त मुहर्रमुल हराम जे दौरान थींदड़ मजलिसुनि ऐं मातमी जुलूसनि में बलोचिस्तान जे सैलाब मुतासिरीन जी मदद जे लाइ इमदादी सामान गॾु करण जे लाइ पूरी सिंध में कैंपूं लॻणु घुर्जनि।